हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद दोस्तों केड़ा हालन खुश आयो खैरियत ठीक ठाक अमन अमान उम्मीद आहे सब दोस्त ठीक हूंदा अॼु असांजो टियों व्लॉग आहे असीं वञी रहिया आहियूं पंहिंजी क्लास वञण खां बाद में तव्हांखे वरी अॼु यूनिवर्सिटी जो थोरो शेयर कंदासीं घुमाईंदासीं ॾेखारींदासीं त यूनिवर्सिटी असांजी कीअं आहे छा आहे छो त असांजी यूनिवर्सिटी अहिड़ी यूनिवर्सिटी आहे जो हिकु या ॿिनि व्लॉग में नथी ॾेखारे सघिजे या जेतिरा बि असां व्लॉग्स ठाहे वञूं जेतिरियूं बि शयूं ॾेखारियूं पर असांजी यूनिवर्सिटी आहे हे ॾिसो असांजो दोस्त आहे आलिम पुट जिनजो यूनिवर्सिटी में अॼु पहिरियों ॾींहुं आहे 8हें सेमेस्टर जो साहब बुक न हुआ साहब वटि बुक कोन हो हाँ साहब ऐं ॻोल्हे बि सफ़ा सस्तो थो बुक थो न माना सफ़ा माना ग़रीबाणो बुक माना साईं माना छो ईअं बि थींदो आहे छा सफ़ा सस्तो बुक वठो था सारिन के रेट न आहे पाण ॾे बदामनी आहे वॾा पैसा कोन था ॾियनि साईं पोइ तव्हां किथां जा तालुक रखो था अबा मां कचे जो कंदकोट जो अबाड़े बिस्मिल्लाह साईं अलाह साईं पनाह ॾे साईं ॿियो तव्हां अचो न कंदकोट कॾहिं कचे में साईं असां ईंदासीं इंशाल्लाह ईंदासीं चकर हणंदासीं हा ईंदासीं न ईंदासीं न ईंदासीं इंशाल्लाह अलाह ख़ैरु कंदो दोस्तो पहिरियां वञी रहियासीं असीं क्लास जी तरफ़ पर असांजे यार दोस्त खे वठिणो बुक सो वठणु वियासीं बुक हाणे उहो बुक किताब वठी करे असीं वञी रहिया आहियूं वापसि पंहिंजे डिपार्टमेंट जे तरफ़ हींअर असांजो क्लास आहे क्लास वठण खां बाद में असीं पंहिंजे उस्ताद मोहतरम सां गॾु मस्जिद हट ते आयासीं ऐं चांहि पीतीसीं सभिनी क्लासमेट्स गॾिजी ऐं ॾाढो मज़ो आयो ॾाढो दोस्तो क्लास ख़तमु थियण खां बाद में असां पंहिंजे उस्ताद साईं टीचर सां गॾु चांहि पीतीसीं दोस्तो हींअर असां वञी रहिया आहियूं सेंट्रल लाइब्रेरी जे तरफ़ मनसब ॻाल्हि ॿुध हलो समीना मूड में न आहियां बंदि कर फोन सुबुह ॻाल्हाईंदासीं वञी रहियो आहियां हींअर हिकु बुक फेयर लॻो आहे जेको ऑर्गेनाइज़ कयो आहे मेहरान स्टूडेंट काउंसिल ॾिसो बुक फेयर आहे ॾिसो सिंधी अदब जा बुक पिया आहिनि ऐं जीअं सभु बुक पियो आहे ॾिसो सिंध मुंहिंजी साह में साईं अमरजिल जो किताबु ॾिसो हीअ अंग्रेजी लिटरेचर अंग्रेजी मतिलबु बुक पिया आहिनि हीअ ॾिसो हीअ सिंधी अल्फ़ाबेट जेका पाण नंढे हूंदे पढ़ी जंहिंमें 52 अखर आहिनि पर यादि अॼु ताईं न थी आहे अॼु ताईं यादि न आहे असांखे छा पढ़ियो छा न पढ़ियो बसि इहा ॻाल्हि पक बे बदक बे बुक बे वीचारो ते ठेलो इहो ई यादि आहे हीअ बुक फेयर आहे ॾिसो हीअ इस्लामाबाद क़ाइद आज़म यूनिवर्सिटी में लॻल आहे असांजी अल्फ़ाबेट बुक फेयर लॻो आहे उते लॻल आहे हींअर असांजो क्लास आहे असीं क्लास जी तरफ़ वञी रहिया आहियूं ऐं क्लास में वेंदासीं ऐं क्लास खां बाद में तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी दोस्तो हीअ आहे असांजो क्लास जेको असीं अटेंड कयोसीं ऐं उनखां पोइ असीं रवाना थियासीं हिस्ट्री डिपार्टमेंट जे तरफ़ अचो त हिस्ट्री डिपार्टमेंट हलूं हे आयो आहियां मां हिस्ट्री डिपार्टमेंट तव्हांखे हिस्ट्री डिपार्टमेंट थोरो शेयर करायां हीअ हिस्ट्री डिपार्टमेंट ऐं इकोनॉमिक्स डिपार्टमेंट आहिनि हीअ ॾेखारियां तव्हांखे ॾिसो हिस्ट्री डिपार्टमेंट ऐं इकोनॉमिक्स डिपार्टमेंट आहे हिते हीअ पोस्ट लॻाइण हीअ इलेक्शन आहे हीअ इकोनॉमिक्स डिपार्टमेंट वारनि जी इलेक्शन आहे डिपार्टमेंट हिस्ट्री डिपार्टमेंट खां बाद में असीं वञी रहिया आहियूं सोशियोलॉजी हट अचो त तव्हांखे सोशियोलॉजी हट जो थोरो शेयर करायूं ऐं घुमायूं ॾेखारियूं त हीअ हट छा हूंदा आहिनि हट कीअं हूंदा आहिनि हीअ आहे सोशियोलॉजी हट ॾिसो सभु वेठा आहिनि हिते रिफ्रेशमेंट कंदा हर को माणी वेठा आहे को रिफ्रेशमेंट थो करे ॾिसो वञी रहिया आहियूं पिंडी पॉइंट जिते सराइकिन जो कल्चरल प्रोग्राम आहे अचो त तव्हांखे थोरो हिन कल्चरल प्रोग्राम ॾेखारियूं तो हीअ ॾिसो हीअ आहे सराइकिन जो कल्चरल प्रोग्राम जिते हू पंहिंजो सकाफ़ती रक़्स करे रहिया आहिनि ॾिसो हीअ आहे सराइकी रक़्स झूमर ॾिसो क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में तमामु बहितरीनु रंग आहिनि हिन शइ जे लिहाज़ सां हिते ईअं ई हर को पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदो रहंदो आहे जीअं सराइकी करे रहिया आहिनि ईअं सिंधी पंहिंजा कंदा आहिनि पख्तून कंदा आहिनि पंहिंजे कल्चर खे प्रमोट बलोच पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि हर को ईअं पंहिंजे कल्चर खे प्रमोट कंदो आहे
त दोस्तों उम्मीद आहे तव्हांखे सराइकी सकाफ़त ऐं हुननि जे रक़्स मां तव्हां इंजॉय कंदो लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदो ऐं तव्हांखे मज़ो आयो हूंदो। दोस्तों हाणे मां वञी रहियो आहियां हास्टल जे तरफ़, थोरी देरि रेस्ट कंदासीं ऐं पोइ वरी तव्हां सां गॾु इन ई व्लॉग में। दोस्तों कुझु देरि रूम ते रेस्ट करण खां बाद में आउं पंहिंजे प्यारे दोस्त साईं फरहान कादरी हिस्ट्री फाइनल ईयर जे शागिर्द सां गॾु मैनर्स ते रिफ्रेशमेंट लाइ वेंदे। इहा आहे असांजी क़ाइद यूनिवर्सिटीअ जो मेन हट्स। साईं फरहान ऐं मां गॾिजी फिंगर चिप्स खाधीसीं ऐं उनखां पोइ हिकिड़ी चांहि जी प्याली नंढी बि हणी छॾीसीं उनजे मथां ऐं उनखां पोइ असीं आयासीं सैलून जे तरफ़ ऐं पंहिंजी दाढ़ीअ खे थोरो ॾाटो विझरायोसीं। थोरी रिफ्रेशमेंट करण खां बाद में ऐं दाढ़ीअ खे थोरो ठाहिण खां बाद में असांजी हासिल तरफ़ रवानगी। दोस्तों अॼु जो व्लॉग पंहिंजी पुॼाणे ते पुॼी चुको आहे। उमेदु आहे तव्हां असांजे व्लॉग मां लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदो ऐं मज़ो माणियो हूंदो। इनशाला तव्हां सां वरी ॿीहर नए व्लॉग में गॾु आहियूं। सिंध सलामत, साथ सलामत।